नाज़रीन हवा सां कोट जी का आम ख़बर शेयर कंदा हलूं। कोट जी में बा जा ब अलग वाक़िया ॻोठ रिंद अजाणा में ओचितो गुलाम कादर अली हसन ऐं गुलाम नबी रिंद जे घरनि खे बा वकोड़े वई, जंहिंमें 3 बकरियूं हिक में हिक ॻऊं जंहिंजो जिस्म 90 सैकड़ो सड़ी वियो। लॻो बंछा बागड़ियुनि जे 6 घरनि खे बा वकोड़े वई। रामूमल, हरीमल, श्रीमल, अजीमल, खमनमल जे घरनि जो अल्लाह ताला सड़ी रख थी वियो। 2 मोटरसाइकिलूं, चिंची रक्षा, हंध बिस्तरा, रोक रक़म ऐं ॿियो सभु कुझु सड़ी रख थी वियो। जॾहिं त इतला ॾियण बाद फायर ब्रिगेड बि न पहुची सघी। मुतासिरीन खुलियल आसमान हेठि अची विया। हिननि वस वारनि खां मदद जी अपील कंदे चयो त असांजो सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे, ख़ुदा असांजी मदद कई वञे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे 8 TV न्यूज़ कोट डीजी जो रिपोर्टर माशूक लंजवाणी। जी माशूक, छा तफ़सील आहे नवां वटि, जरा आगाह कजो। जी अदा मां तव्हांखे कोट जी खां अफ़सोसनाक ख़बर सां आगाह कंदो हलां। कोट जी में बा जा ॿ अलॻि अलॻि वाक़िया थिया आहिनि। कोट रिंद हजाणा में ओचितो गुलाम कादिर, गुलाम हसन ऐं गुलाम अली हसन रिंद जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में 3 बकरियूं, हिक में ऐं हिक ॻऊं जो जेको आहे जिस्म 90 सैकड़ो सड़ी वियो आहे। ऐं ॿियो वाक़ियो थिया दरगाह उबन शाह लॻ बागड़नि जे 6 घरनि खे बाहि, रामूमल, हरीमल, श्रीमल, अजयमल, खमनमल जे घरनि जो अलतल सड़ी रुख थी वियो। 2 मोटरसाइकिलूं, हिक चिंची रक्षा, बिस्तरा, रोक रक़म ऐं ॿियो सामान सड़ी रुख थी वियो। जॾहिं त इतला ॾियण खां 2 कलाक ताईं फायर ब्रिगेड गाॾी न पहुची सघी। मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि वस वारनि खां अपील कई आहे DC खैरपुर, SDM कोट जी ऐं वस वारनि चूंडल नुमाइंदनि खां त असांजी माली मदद कई वञे। जी वसीम, तफ़सील ॼण लाइ अवां जी वॾी महिरबानी माशूक।